करमपुर भरसा टे हफ़्ता अॻु करमपुर जमाल थाणे जे अध इंडस हाईवे भरसा ॻोठ मच्छी बुंडो वारे इलाइक़े में वकील सईद अहमद बिजाणी जे मच्छी के फार्म तां अगवा थियल चौकीदार कोड़ो शेख के ज़िले कश्मीर कंदकोट करमपुर पुलिस कचे के इलाइक़े में ॾुआरनि सां थियल मुबैना मुक़ाबले बाद बाज़ियाब करण की दावा कई है। मिलियल ॼाण मूजिब टे हफ़्ता अॻु 4 नामालूम हथियारबंदनि हथां मच्छी के फार्म तां सुतल चौकीदार कोड़ो शेख खे हथियारनि की ज़ोर ते अगवा करे कचे तरफ़ खणी फरार थी विया हुआ, जैसे रात देर से ज़िले कश्मीर कंदकोट और करमपुर पुलिस की नफ़री करमपुर भरसा कचे वाले इलाइक़े में ॾुआरनि सां मुबैना मुक़ाबले बाद बाज़ियाब करण की दावा कई है। पुलिस ज़रियन ॿुधायो त ॾुआरी मूवी के हिक हंध खां ॿिए हंधि मुंतकिल करे रहिया हुआ त साणनि मुक़ाबलो थी पियो। ॾुआरी मूवी के छॾे हेठि कचे तरफ़ फरार थी विया। ॿिए पासे इलाइक़े में चोबोल आहिनि त पुलिस मूवी के राजूनी कोशिशनि बाद बाज़ियाब करायो आहे, जॾहिं त मूवी जे ॻोठ पहुचण ते संदसि घर भातियुनि ऐं माइटनि में ख़ुशी की लहर पखिड़ियल आहे। हर वक़्तु आगाह लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।